मुफ्ती साहब एक शख्स कंहिंखे 3 लाख रुपया कर्ज दिनो, हाणे कर्ज ॾियण वारे जे मथां 3 लखनि ते ज़कात वाजिब थींदी? जेकॾहिं कंहिं शख्स कंहिंखे पैसा उधार ॾिना आहिनि त जंहिं शख्स उधारा पैसा वरिता आहिनि, चाहे 3 लख वठे चाहे 5 लख वठे, मक़रूज़ शख्स जे मथां ज़कात न हूंदी आहे। जंहिं कर्ज़ वरितो आहे, अगरचे उन वटि हथ में 3 लख मौजूद आहिनि, पर उन जे मथां उन पैसनि जी ज़कात न आहे, छो त उहे पैसा बज़ाहिर हिन जे हथ में आहिनि पर हक़ीक़तन पराया आहिनि, जेको हिन उधारा वरिता आहिनि। ऐं जंहिं शख्स उधारा ॾिना आहिनि उन जे मथां ज़कात आहे, पर उन वक़्तु थींदी जॾहिं उनखे वापसि पैसा मिलंदा, जॾहिं कर्ज़ वसूल थींदो। अगलो शख्स जॾहिं कर्ज़ मोटाए ॾे, चाहे साल खां बाद ॾे या 5 सालनि खां बाद ॾे, जॾहिं बि ॾे, जॾहिं उहो कर्ज़ वापसि तव्हांजे हथ में अचे त हाणे उन जे मथां ज़कात अदा करणु वाजिब आहे। जेसीं ताईं पराए हथ में आहिनि पैसा, तेसीं ताईं तव्हांजे मथां ज़कात जी अदायगी वाजिब न आहे। मुमकिन आहे अगलो खाई भॼी हलियो वञे, जेकॾहिं अगलो नथो ॾे, मिलणु नामुमकिन आहे, पोइ उन्हनि पैसनि जे मथां ज़कात बि न आहे, जेके वापसि मिलण जो इम्कान ई न हुजे।